DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी इस्लामिया यूनिवर्सिटी बावलपुर में उस्तादनि शागिर्दनि सां ख़ासि वेहकती बावलपुर जे अवाम जी तहरीक पाकिस्तान ऐं इस्तेहकाम पाकिस्तान में ख़िदमतुनि ते ख़राज तहसीन पेश क़ौमी इलाइक़ाई सूरतयाल ऑपरेशन बुनियाद मरसूस ऐं क़ौमी सलामती में पाक फ़ौज जे किरदार ते ॻाल्हि ॿोल तक़रीब में फितनाल हिंदुस्तान फितनाल ख़वाजी भारती गठजोड़ ऐं सोशल मीडिया प्रोपेगेंडा ते बहस कई वियो। इस्लामिया यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर क़ौमी सलामती जे मक़सदनि ते तफ़सीली आगाही खे साराहियो। शिरकत कंदड़नि मीडिया लिटरेसी खे नौजवाननि जे शऊर ऐं राय जे तहफ़ुज़ लाइ इंतिहाई अहम क़रार ॾिनो। शिरकत कंदड़नि जो चवणु आहे त मीडिया लिटरेसी मनफ़ी प्रोपेगेंडा ऐं दुश्मन जे बयानी खां बचाव जो मौसर ज़रियो आहे। शिरकत कंदड़नि हर ॾुखे वक़्त में क़ौम सां गॾु बीहण ते पाक फ़ौज खे ख़िराज तहसीन पेश कयो। परदेही वज़ीर इसहाक़ डार जो ईरानी हममनसब सैयद अब्बास इराक़ची सां टेलीफोनिक राब्तो ॿिन्ही अॻवाननि ईरान ऐं ख़िते जे मौजूदा सूरतहाल ते ॻाल्हियूं। परदेही वज़ीर इसहाक़ डार जो ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। ॿिन्ही अॻवाननि पारां गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॿितरफ़ी मुशावरत जारी रखण ते इत्तफ़ाक़। बलोचिस्तान जे इलाइक़े ओलमाड़ा में कोच सां ख़ौफ़नाक हादसो 9 मुसाफ़िर अजल जो शिकार केतिराई ज़ख़्मी। कराची खां जीवाणी वेंदड़ मुसाफ़िर कोच ओलमाड़ा में हादसे जो शिकार। हादसे में 9 मुसाफ़िर फौत थी विया, केतिराई ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतक़िल। सिंध जो वॾो वज़ीर सैयद नाज़िर शाह अॼु हिक ॾींहं जे दौरे ते तक भान सईदाबाद वेझो आबाणे ॻोठ वाहड़ पहुचंदो। वॾो वज़ीर कराची खां हेलीकॉप्टर ज़रिए शहबाज़ एयरपोर्ट बूबक पहुचंदो। वॾो वज़ीर वाहड़ में पंहिंजी वालिदा जी वरसी तक़रीब में शिरकत कंदो। मुराद अली शाह वाहड़ में पंहिंजे वालिद अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह ऐं वालिदा जी मज़ारनि ते हाज़िरी भरींदो। वॾो वज़ीर पंहिंजी रिहाइशगाह वाहड़ में तक जे अवाम सां मुलाक़ात कंदो। वॾो वज़ीर जी आमद जे सिलसिले में वाहड़ तोड़े शहबाज़ एयरपोर्ट ते सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम। गॾियल क़ौमुनि में तकरारनि खां बचाव ऐं उन्हनि जे हल बाबति मुबाहिसो। पाकिस्तान गॾियल क़ौम जे चार्टर मुताबिक़ तकरारनि जे पुरअमन हल चाहे थो। तकरारनि खे सियासी सिफ़ारती ज़रियनि सां हल करणु घुरिजे। पाकिस्तान जो नुमाइंदो फ़लस्तीन ऐं कश्मीर तकरारनि जे हल जा कामयाब मिसाल हुजणु घुरिजनि। फ़लस्तीन ऐं वालारल कश्मीर तकरारनि में ठहरान ते अमल नाहे कयो वियो। आलमी अमन इंसाफ़ भाईवारी ऐं गॾियल ज़िम्मेवारीअ सां क़ाइमु थी सघे थो। पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो ख़िताब चयाईं दुनिया में जारी तकरार रोकण लाइ ॿीहर चार्टर खे पढ़ण जी ज़रूरत आहे। अमेरिका जंगी जहाज़नि ऐं मिज़ाइलनि सां भरियल बेड़ो ईरान ॾांहुं रवानो करे छॾियो। पढ़ी ख़बरदारी मूजिबि अमेरिका ईरान सां छिकताण जे सिलसिले में विच ओभर में सफ़बंदी शुरू करे छॾी आहे। पेंटागन जो चवणु आहे त अमेरिका पारां ॾखण चीन जे सामूंडी रस्ते खां जंगी जहाज़नि सां भरियल बेड़ो मोकिले छॾियो आहे। रूस जे सदर पुतिन इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू खे ईरान मामले ते टियाकड़ीअ जी आछ करे छॾी। तर्जमान क्रेमलिन मूजिबि रूस जे सदर ईरानी हममनसब ऐं इसराइली वज़ीर आज़म सां टेलीफोन ते राब्तो कयो। ईरान ऐं विच ओभर जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। पुतिन राब्ते दौरान नेतन्याहू खे ईरानी मामले ते टियाकड़ीअ लाइ आछ कई। पुतिन पारां ख़िते में छिकताण में घटिताई आणण जूं कोशिशूं जारी। रानीपुर में उजण कलेरी खूनी तकरार जो निबेरो अॼु दराज़ा शरीफ में थी रहियो आहे। दरगाह हज़रत सचल सरमस्जिद सजादा नशीन जी रिहाइशगाह ते निबेरो थींदो। निबेरे जी सरपंची आबिद ख़ान जतोई ज़ुल्फ़कार कमारियो ऐं पीर ख़्वाजा अब्दुल हक़ कंदा। तकरार जे निबेरे दौरान सिक्योरिटी सख़्त DSP सूदो 9 थाणनि जा SHOs मुक़रर। 40 सालनि खां हलंदड़ तकरार हेल ताईं 300 खां मथे इंसानी जानियूं गिड़काए चुको। धुरियुनि विच में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते छा थींदो रहियो पर तकरार जो मुकमल ख़ात्मो न थी सघियो। 3 महीना पहिरियां धुरियुनि में ॿीहर तकरार भड़की उथियो जंहिं दौरान 5 माण्हू क़तल थी विया। मक़सूदो रिंद में सूज़ुकी जे मोटरसाइकिल खे टक्कर, 2 सॻा भाइर फोत, नीगर ज़ख़्मी। नवाब शाह शहदादपुर रोड ते ॻोठ बाजी रिंद वटि सूज़ुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर। हादसे में अब्दुल हकीम रिंद ऐं अब्दुल हफ़ीज़ रिंद फोत थी विया। शान अली रिंद ज़ख़्मी थी पियो। पुलिस सूज़ुकी खे तहवील में वठी छॾियो। लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले। गडाब में डंपर जो मोटरसाइकिल के टक्कर, मर्द फौत, औरत ज़ख़्मी। पोर्ट कासिम वायरलेस गेट वेझो डंपर जो मोटरसाइकिल सां टक्कर थियो। फौती जो मर्द ऐं ज़ख़्मी औरत अस्पताल मुंतक़िल। डंपर ड्राइवर फरार। सेवण में पुलिस मोबाइल ऐं मज़दा में टक्कर, 4 ऑफिसरनि सूधो, 7 ॼणा ज़ख़्मी। इंडस हाईवे ते टंडे शहबाज़ी पुल भरिसां पुलिस मोबाइल ऐं मज़दा जे टक्कर थी पियो। ज़ख़्मियुनि में पुलिस ऑफिसर अकरम ओठो, मुमताज़ सोलंकी, फराज़ मेतलो ऐं मंज़ूर दल शामिल।
मज़दा ड्राइवर नूर अहमद इरफानी अकरम अली बि ज़ख़्मी थी पिया इस्पताल मुंतक़िल। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में गजगोड़ सां गॾु बरसाति ऐं बर्फ़बारी जी अॻकथी। कराची में थधि में घटिताई, घटि में घटि गर्मीपद 14 रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त ओलह जी अवाम जो सिलसिलो मुल्क में दाख़िल थी चुको आहे। 19 जनवरी ताईं बरक़रार रहंदो। 19 जनवरी खां गिलगित बल्तिस्तान, कश्मीर ऐं केपी में वक़्फ़े सां तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु बरसाति ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। 20 खां 23 जनवरी ताईं इस्लामाबाद, मरी, गिलियाद, सरगोदा, गुजरांवाला, लाहौर, साहिवाल, मुल्तान, फैसलाबाद, डेरा गाज़ी खान ऐं बहावलपुर में बरसाति पवंदी।